बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां यहाँ आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक्त जो हेडलाइन। अॻूणे वज़ीर आज़म मीर ज़फ़रुल्लाह ख़ान जमाली जे अबाणे इलाइक़े रोझान जमाली में टीजे बाद संदसि वॾे पुट फरीदुल्लाह ख़ान जमाली जी दस्तारबंदी करे दुआ घुरी वई। इन मौक़े ते क़ौमी असेंबली जे डेप्यूटी स्पीकर कासिम सूरी, सूबाई वज़ीर सलीम अहमद खोसो, समाजी अॻवान हाजी शेर मोहम्मद मुग़ैरी, अॻूणो सूबाई वज़ीर मोहम्मद सादिक उमरानी, सरदार फ़तेह अली उमरानी, अॻूणो सूबाई वज़ीर अब्दुल गफ़ूर लहड़ी, सरदार हारून ख़ान जमाली, मीर फ़ाइक अली जमाली, अॻूणो वफ़ाक़ी वज़ीर मीर चंगेज़ ख़ान जमाली, सरदारज़ादा फैसल ख़ान जमाली, MNA ख़ान मोहम्मद जमाली, अॻूणो स्पीकर बलोचिस्तान MPA मीर जान मोहम्मद जमाली, अॻूणो MPA मीर ग़ुलाम मोहम्मद शैलियाणी, मीर फ़हद ख़ान पांवर समेत सिंध बलोचिस्तान जे सियासतदाननि, सरदारनि ऐं क़बीलाई शख़्सियतनि शिरकत कई। मीरपुर बुर्रो वेझो अणसुञातल हथियारबंदनि जी फायरिंग, गोलियूं लॻण सबबि मोहम्मद अली बुर्रो सख़्त ज़ख़्मी, तालका इस्पताल मुंतक़िल। नौजवान ज़ख़्मनि जी सट न सांदे फ़ौत थी वियो। पुलिस मूजिबि नौजवान जो ताल्लुक़ ॻोठ अब्दुर्रहमान बुर्रो सां आहे। वाक़िए जो कारण मालूम न थी सघियो आहे। गढ़ी असन वेझो मायरी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो, 3 औरतूं ज़ख़्मी, इस्पताल मुंतक़िल। ॻोठ राज़ी मायरी में पैसनि जी ॾेती लेती तां मायरी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो, जंहिं दौरान लठियूं लॻण सबबि माई नज़ीरा, साहिब ख़ातून ऐं ज़ैबुल ख़ातून ज़ख़्मी थी पिया। पुलिस ज़ख़्मियुनि खे लेटर ॾेई इस्पताल मुंतक़िल करे छॾियो। काज़ी अहमद में सियाल बिरादरी जी औरतुनि जो उन्नड़ बिरादरी जे बासरनि ख़िलाफ़ एहतजाज। निसार कॉलोनी वासी सियाल बिरादरी जी औरतुनि मुस्मात रुबीना, मुस्मात गुल्ली, मुस्मात राजबाई ऐं ॿियनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त सिकंदर उन्नड़ उर्फ़ सिकू 10 खां 12 ॼणनि समेत मर्दनि जी ग़ैर मौजूदगी में असांजे घरनि में घिड़ी फुरलुट कई ऐं औरतुनि समेत मासूम ॿारनि ते सख़्त तशद्दुद कयो। मज़ामत करण ते माज़ूर औरत मुस्मात गुल्ली खे वारनि खां वठी घेलींदा रहिया। थाणे ते रिपोर्ट करण बावजूदि पुलिस हिकु बि जवाबदार खे गिरफ़्तार न कयो आहे, जंहिं सबबि हू हाणे असांखे धमकाए रहिया आहिनि। पनवाकिल में अशीवा पारां सकाफ़ती तक़रीब मुनक़िद कई वई। ऑल सिंध हेल्थ एम्प्लॉइज़ वेलफेयर एसोसिएशन जे सदर आशिक़ हुसैन चाचड़ जे सॾ ते पनवाकिल इस्पताल जे पैरामेडिकल स्टाफ पारां सकाफ़ती तक़रीब मरकज़ी नायब सदर अब्दुल फ़ताह अब्बासी जी सदारत में थी गुज़री। तक़रीब में शिरकत कंदड़नि खे अजरक जूं सूखड़ियूं ॾेई पंहिंजी सकाफ़त खे उजागर कयो वियो। नेशनल पीस कमेटी फॉर इंटरफेथ हार्मनी जे वफ़द पारां चीफ ऑर्गेनाइज़र सिंध अब्दुल हफ़ीज़ जतोई जी अॻवानी में अमरीका में क़ैद डॉक्टर आफ़िया सिद्दीकी जी भेण डॉक्टर फ़ौज़िया सिद्दीकी सां घर पहुची इज़हार हमदर्दी कंदे क़ौमी अमन कमेटी बराए बैनुल मज़ाहिब हम आहंगी जे मरकज़ी चेयरमैन अयाज़ ज़हीर जो ख़ासि पैगाम पहुचायो वियो। जॾहिं त इन दौरान ज़हीर हाशमी वीडियो लिंक ते डॉक्टर फ़ौज़िया सिद्दीकी सां ॻाल्हाईंदे चयो त डॉक्टर आफ़िया सिद्दीकी जो मसइलो कंहिं हिकु कुटुंब जो न पर पूरी पाकिस्तानी क़ौम जो आहे। संदसि आज़ादी लाइ वज़ीर आज़म इमरान ख़ान सां राब्ते में आहियूं। काज़ी अहमद में पीपल्स पार्टी अॻवान अॻूणे टाउन चेयरमैन जाम आफ्ताब अली ख़ान उन्नड़ पारां नियाणियुनि जी तालीम लाइ मंज़ूर करायल अलहाज अली नवाज़ ख़ान उन्नड़ गर्ल्स हाई स्कूल जे नई ठहंदड़ इमारत जो जाइज़ो वरितो वियो ऐं इन सां गॾोगॾु रूरल हेल्थ सेंटर ऐं काज़ी अहमद लाखाट लिंक रोड जे हलंदड़ कम जो जाइज़ो वरितो। मटियारी मीडिया हाउस जे सदर GM बाबू ख़ासख़ैली जी वालदा जो टीजो थी गुज़रियो। सीनियर सहाफ़ी जी अमर जे लाॾाणे ते इलाइक़े जे सियासी समाजी मज़हबी क़ौम परस्त अॻवाननि सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि सहाफ़िन शहरनि पारां रस्म कुल में शिरकत कई वई। इन मौक़े ते अॻूणे सूबाई वज़ीर GDA अॻवान सैयद जलाल शाह जामोट, पाकिस्तान ख़ासख़ैली इत्तेहाद चेयरमैन सराय न्याज़ ख़ासख़ैली, सीनियर सहाफ़ी ख़ांगी TV चैनल जे न्यूज़ डायरेक्टर रऊफ़ चांडियो, STP चेयरमैन जे फर्ज़ंद सरवान मक्सी, JUI अॻवान आज़म जहांगीरी, PP ज़िलई सदर सैयद अली हुसैन शाह, दरगाह सैयद हाशिम शाह जे गादी नशीन पीर अल्लाह शाह हाशमी, दरगाह पीर सरंदी जे गादी नशीन पीर ग़ुलाम मुजद्दिद सरंदी, डेप्यूटी डायरेक्टर इंफॉर्मेशन साबिर काका, असिस्टेंट डायरेक्टर P&D रियाज़ गाहोटी, असिस्टेंट कमिश्नर मटियारी अब्दुल मजीद ज़हरानी, नादरा मटियारी इंचार्ज सज्जाद पांवर, मंठार ख़ासख़ैली फज़ील हबीब शाह, सैयद जानी शाह, सूमार मंगरियो, याम शौकत अबड़ो, एडवोकेट पीरल मजीदानो, रमेश कुमार मंगलानी, सैयद शुएब शाह, सैयद जुनैद अकबर शाह, सैयद हसन शाह मुर्तज़ा, कमर मेमण, हाजी माजिद मेमण, सैयद सिकंदर शाह ऐं ॿियनि सहाफ़ी सां अमर जे लाॾाणे ते ताज़ियत कई। काज़ी अहमद में कोरोना केसिस में वाध बावजूद एहसास किफ़ारत प्रोग्राम सेंटर गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल में औरतुनि जी फी SOPs मुकम्मल नज़रअंदाज। सेंटर अमले पारां रक़म मां कटौती ख़िलाफ़ औरतुनि जूं दाहूं, इंतज़ामिया समूरे मामले खां ॼण तक बेख़बर बणियो। काज़ी अहमद में नौजवाननि पारां सकाफ़ती जागरता रैली, शहर जे मुख़्तलिफ़ रोडनि ते झुमरूं, नौजवाननि पारां बाबू अली लाखो, आमिर अली लाखो, तारिक अली भट्टी, सदाकत अली जतोई, वहीद अली खोसो, सरफराज़ लाखो, ज़ुहैब लाखो, मुर्तज़ा लाखो, शहज़ाद लाखो, शहरोज़ आराई ऐं ॿियनि जी अॻवानी में सरदार कॉलोनी मां हिकु रैली कढी वई, जेका शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी तालका प्रेस क्लब अॻियां मेन रोड ते पहुती, जिते नौजवाननि चयो त सकाफ़ती ईद जूं तयारियूं मुकमल थी वयूं आहिनि, सुभाणे पंहिंजी सकाफ़ती ईद मल्हाईंदासूं। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां
हक़ीक़त में।